हज़रत सखी हुसैन के सदके असांजा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए, हम गम सब दूर फरमाए, असांजा सीना पाक करण फरमाए। क़यामत जे ॾींहुं उन्हनि जे आॾो ज़ियारत नसीब करे, उन्हनि जी शफ़ाअत नसीब करे। रब्बुल आलमीन तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। तव्हां महबूब जी महबत में आया हो, अहल सुन्नत वल जमाअत में आया हो, साईं जे निस्बत में आया हो। रब्बुल आलमीन तव्हांखे सब्र में रखियो आहे, तव्हांखे शुक्र में रखियो आहे, तव्हांखे महबूब इमाम हुसैन जे ज़िक्र में रखियो आहे। इंशा अल्लाह ताला पाक साफ़ आयो, तव्हांजा ख़्यालात सुहिणा आहिनि, तव्हांजो चेहरा पाक आहिनि, तव्हांजूं दिलियूं पाक आहिनि। रब्बुल आलमीन इन्हनि ते पंहिंजूं रहमतूं फरमाए। या अल्लाह इमाम हुसैन आली मुक़ाम जे अज़ीम क़ुर्बानी जे सदके असांजा हम गम सभई दूर फरमा, कर्ज़ मर्ज़ सभई दूर फरमा। सभिनी जी हाज़िरी मुंहिंजा साईं पंहिंजे बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। क़यामत ॼाण उन्हनि सुहिणनि शहीदनि जी ज़ियारत नसीब कर, उन्हनि सुहिणनि जी शफ़ाअत नसीब कर, उन्हनि सुहिणनि जी मुहबत नसीब फरमा। नाने संगन जे नाने मुबारक जी शफ़ाअत नसीब फरमा। असांजी दिलि जूं उमेदूं पूरियूं कर, दिले तमन्नाऊं पूरियूं कर, बीमारनि खे शिफ़ा अता फरमा। सखी हुसैन जे सदके बे औलादनि खे औलाद अता फरमा। पंहिंजो मोहताज कर, गैर जी मोहताजी खां बड़ पनाह अमन में अता फरमा। असांजी ज़िंदगी इस्लाम ऐं दीन ते साबित रख मुंहिंजा मालिक, उन्ही ते हलाए, उन्हनि जे तरीक़त ते हलाए, उन्हनि जे रस्ते सां हलऊं, उन्हनि जे दीन सां हलऊं, शरीयत सां हलऊं, निमाज़ सां हलऊं, मुहबत सां हलऊं, अख़लाक सां हलऊं, किरदार सां हलऊं, सुहिणी सीरत सां हलऊं। मुंहिंजा मालिक उहे सुहिणियूं सिफ़तूं जेके उन्हनि सुहिणनि खे अता कई, असां गुनहगारनि खे बि उन्हनि जे सदके अता फरमाए। तरीक़े सुहिणे ते हली तोखे राज़ी कयूं, तुंहिंजे मदीने वारे साईं महबूब खे राज़ी कयूं। इलाहुल आलमीन मुर्शिदन कामिल जी कामिल निस्बत अता फरमा, मदीने जे साईं जी सच्ची ग़ुलामी अता फरमा। मुंहिंजा मालिक असां ते राज़ी थी। अॼु भला ॾींहुं आहे, अॼु उहे जुमे जो ॾींहुं आहे, अॼु उहे ततल ॾींहुं आहे मुंहिंजा साईं। अॼु उहे मंज़र यादि अचनि था, असांजे दिलनि खे ॾुख पतल आहिनि, दिलि ग़मगीन ऐं उदास आहे। असांजे दिलनि ते पंहिंजी रहमत जी निगाह फरमा। हज़रत क़िबला साईं या मंज़ूर अहमद साईं खे सेहत आफ़ियत शफ़ाअत फरमा, संदन साहिब जमात जे मथां क़ाइम फरमा। ही मजलिस रूहानी ऐं नूरानी ऐं अहल सुन्नत वल जमात जी सदाई आबाद ऐं आबाद फरमा। जेके भी दोस्त आया सभिनी जूं विखूं क़बूल फरमा। मां गुनहगार ते बि रहम फरमा। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यदना